प्रोग्राम जे टें ऐं आख़िरी भाङे में अॼु असां मुख़्तसिर कहाणी वापसी अबू इलिया जी पेश करे रहिया आहियूं। त पेश कजे थी अॼु जी मुख़्तसिर कहाणी वापसी। कराचीअ जे हिकु आलीशान 5 स्टार होटल जो हाल शहर जे मौजिद माण्हुनि सां भरियल हो। हिक पासे हाल जे इंटर्न्स, भितियुनि ऐं स्टेज जी बेबाक ड्रॉप ते लॻल बुख ऐं बदहालीअ जूं तस्वीरूं थर जी अहिड़ी त अकासी करे रहियूं हुयूं जो लॻे पियो त ॼणु थर जी गुरबत वाका करे चवंदी हुजे त थर गुरबत जो शिकार न, पर ही सॼो मुल्क गुरबत जो शिकार आहे। पर वरी ॿिए पासे वॾियुनि वॾियुनि गाॾियुनि मां लही ईंदड़ हाल में वेठल वॾनि वॾनि माण्हुनि खे पहिरियल पोशाकूं, परफ्यूम जूं ख़ुशबू ऐं हथनि में महांगा सेल फ़ोन ऐलान करे चवंदा हुजनि त असांजो मुल्क दुनिया जो अमीर तरीन मुल्क आहे। आउं स्टेज ते मौजिद महिमाननि सां गॾु वेठो हुयुसि। हीउ सॼो वायुमंडल मुंहिंजे करे ई सजायो वियो हो। आउं स्टेज ते वेठो त हुयुसि, पर मुंहिंजूं सोचूं सॼी हाल में गर्दिश करे रहियूं हुयूं। मुंहिंजो हाल तोड़े जे हाल में वेठल माण्हुनि जे हाल खां मुख़्तलिफ़ न हुयो, पर माज़ीअ वरी हाल में लॻल तस्वीरुनि जो हाल जो जेरो जाॻंदो उहिञाण हो। थोरी देरि में रस्मी तक़रीरूं शुरू थियूं। असां दुनिया खे ॾेखारणु चाहियूं था त बुख ऐं बदहाली छाखे चइबो आहे। असांजूं माइरूं, असांजूं भेनरूं थर जे रेगिस्तान में पंहिंजे आजपे जी जंग विड़ी रहियूं आहिनि। असां सभिनी जो हिते गॾु थियणु उन ॻाल्हि जो सबूत आहे त असीं थरवासियुनि सां गॾु आहियूं। जस हुजे हिन इंटरनेशनल NGO खे जे हेॾो वॾो सेमिनार कोठाए असांजे अॻियां थर जी हालतुनि खे पेश कयो। हर को स्टेज ते अची थर जी हालत ते रोशनी विझी पंहिंजी रोशन ख़यालीअ जो मुज़ाहिरो कंदे थी वियो। ऐं मामूल मुताबिक़ पंहिंजे वारे जो इंतज़ारु करे सभिनि खे ॿुधी रहियो हुउसि। मुंहिंजो वारो सभिनि खां आख़िर में हूंदो हो, छो त मूंखे थर जी बुख ऐं बदहालीअ ते कयल खोखिलुनि तक़रीरुनि में हक़ीक़त ऐं लॻल बेजान तस्वीरुनि में रूह फूकण लाइ आख़िर में पेश कयो वेंदो हो। उन करे त आउं उन बुख ऐं बदहालीअ मां निकिरी आयल हिकु ज़िंदा मिसाल हुयुसि। आउं उन्हनि सभिनी लाइ हिकु अमली नमूनो हुयुसि। आउं मिठीअ खां कंहिं महिल परे हिकु कखान घर में होश संभालींदड़ बुखनि जो सतायल ॿारु हुयुसि। पंहिंजी माउ सां गॾु परे परे खां पाणी भरे अचणु मुंहिंजे पेरनि में उहा सघ ॾेई छॾी हुई जो जिस्मानी तौरु कमज़ोर हुअण बावजूदि बि थर जे रेगिस्तानी इलाइक़े में उठ वांगुरु डोड़ींदो हुउसि। जॾहिं सांभर सां थियुसि त मिठीअ पंधु ईंदो वेंदो हुयुसि। पोइ उते हिकु सेठ जे दुकान ते नौकिरी करणु लॻुसि। सेठ रोज़ानो सुबुह जो अख़बार पढ़े त आउं अजीब नज़रुनि सां खेसि ॾिसंदो हुउसि। जॾहिं सेठ अख़बार जी आख़िरी पेज ते लॻल मॉडल्स जी रंगीन तस्वीरुनि सां पंहिंजे मन अंदरि रंग भरण जी नाकाम कोशिशि कंदो हो, त उन वक़्तु आउं फ्रंट पेज ते लिखियल वॾियुनि वॾियुनि सुर्खियुनि खे पंहिंजे नंढड़े ज़हन सां सम्झण जी नाकाम कोशिशि कंदो हुउसि। सुर्खियुनि में त लिखियल अखरनि जो मफ़हूम पढ़ी न सघण करे सम्झी न सघंदो हुउसि, पर हर ॾिहाड़े अख़बार में लिखियल अखर उहो ज़रूरु सम्झाए वेंदा हुआ त मूंखे पढ़णु घुरिजे। अहिड़ी तरह मूं में पढ़ण जो शौक़ु पैदा थियो। मूं सेठ जी नौकिरी छॾे ॾिनी, स्कूल वञणु शुरू कयो। आउं बग़ैर दाख़िला, बग़ैर किताबनि जे वञी क्लास में वेही रहंदो हुउसि, जंहिं ते उस्तादु धिका ॾेई ॿाहिरि कढी छॾींदो हो। पर आउं वरी बि ॿिए ॾींहुं अची क्लास में वेही रहां। उस्तादु कढण खां न मुड़े ऐं आउं अचण खां न मुड़ां। स्कूल जो हेडमास्टर मुंहिंजो अहिड़ो शौक़ु ॾिसी हैरान थी वियो। हुन पंहिंजे पढ़ण जो ज़िमो पंहिंजे कुल्हनि ते खयों। अठें ताईं कोर्स मुकमिल कराए सर्टिफिकेट वठाए 9 ॾहीं जो इम्तिहान गॾु ॾियारे मूंखे कॉलेज में विहारियईं। कॉलेज में आउं पढ़ाईअ जा रिकॉर्ड क़ाइमु करणु लॻुसि। ॿियनि जी हैरानगी मूंखे उन करे हैरान न कंदी हुई जो आउं पाण एतिरो हैरान हुउसि जो सुबुह जो निंड मां उथी कॉलेज वञण खे ख़्वाब ऐं राति जो ख़्वाबनि में थर जे रेगिस्तान में रुलण खे हक़ीक़त सम्झंदो हुउसि। मूंखे ईअं तेज़ीअ सां उसरंदो ॾिसी हिकु इंटरनेशनल NGO मूं ते हथु रखियो ऐं मुंहिंजे पढ़ाइण लिखाइण जो ज़िमो बि खयों।
हेडमास्टर साहब जे गुज़ारे वञण करे आउं बि परेशान हुउसि, पर NGO जे सहारे पढ़ाई जारी रखंदे यूनिवर्सिटी मां सोशलॉजी जी मास्टर्स करे आयुसि। जंहिं NGO मूंखे सहारो ॾिनो हो उहा थर जी तालीमी मयार ऐं तालीमी ॼाण ऐं तालीमी सहूलियतुनि जी तरक़ीअ ते कमु करे रही हुई। मुंहिंजी सोशलॉजी में मास्टर्स मुकमिल करण खां पोइ उन ई NGO मूंखे जॉब ॾिनी, पंहिंजे तालीमी तरीक़े जे कम जो हिसो बणाए छॾियो। तालीम जी तरक़ीअ ते कमु कयुमि, पर अलाए न पाण तरक़ीअ जा ॾाका चढ़ंदो पियो वियुसि। पहिरियां हैदराबाद, पोइ कराची ऐं आख़िरकार इस्लामाबाद शिफ्ट थी वियुसि। 5 सालनि खां थर जी बुख बदहाली ऐं तालीमी मयार ते कोठायल मुल्क ऐं मुल्क खां ॿाहिरि सेमिनारनि में पंहिंजी कामयाबीअ जे मिसालनि ऐं NGO जे किरदार तक़रीरुनि करण में एॾो त मसरूफ़ रहियुसि जो थर खे वेझे खां ॾिसी न सघियुसि। पर थर जी बुख बदहालीअ ऐं तालीमी मयार जो हाल कॾहिं अख़बार में पढ़ी वठंदो हुउसि या वरी न्यूज़ चैनल ते ॾिसी वठंदो हुउसि। मूंखे कॾहिं कॾहिं उहो सम्झ में न ईंदो हो त मूं थर मां बुख ऐं बदहालीअ खे हमेशह लाइ कढण लाइ थर छॾियो हो या वरी पाण खे बुख ऐं बदहालीअ मां कढण लाइ थर हमेशह लाइ छॾे आयो हुउसि। गुज़िरियल महीने बाबा साईं पंहिंजे सोट जे इंतकाल ते मूंखे ज़ोरीअ ॻोठु वठी वियो हो। मूं जॾहिं थर जे वारीअ ते पंहिंजनि पेरनि में पातल इम्पोर्टेड बूट रखिया त थर मां सूर फूकजण जहिड़ी दहा निकिती। जंहिं थर में पहिरें उघाड़े मेलनि जा मेल डोड़ंदो वतंदो हुउसि, उन थर में इम्पोर्टेड बूट पातल हूंदे बि हिक विक खणणु ॾुखी पई लॻमि। ॻोठु पहुचण ते ईअं लॻुमि त ॼणु हितां जी हर अखि मुंहिंजी कामयाबी जे सफ़र खे ॾिसणु ऐं हर कनु मुंहिंजी कहाणी ॿुधणु पियो घुरे। पर मूंखे पंहिंजी हैरानगीअ वधीक परेशान तॾहिं कयो जॾहिं उहो अहसासु थियुमि त हिते न TV आहे, न वरी अख़बार, न को पढ़े थो, न वरी को ख़बरूं थो ॾिसे, त पोइ आउं पंहिंजी कामयाबीअ जूं कहाणियूं हुननि वॾनि सेमिनारनि में कंहिंखे पियो ॿुधायां, उन्हनि खे जिन जो न त थर सां न वरी थरी ज़िंदगीअ सां को वास्तो आहे। जॾहिं मुंहिंजी तक़रीरुनि मां थरवासियुनि खे को लाभ ई नथो मिले त पोइ हुननि सेमिनारनि में डिघियूं तक़रीरूं आख़िर कंहिं लाइ? मूंखे सम्झ में न पियो आयो त हिते NGOs खे बुख ऐं बदहालीअ खे थर मां कढण जो कमु करे रहियूं हुयूं या मतिलबु त उहो मां सम्झ खां क़ासिर हुउसि त हिते NGOs बुख ऐं बदहालीअ खे थर मां कढण जो कमु करे रहियूं हुयूं या बुख ऐं बदहालीअ सां पंहिंजे सिर पाण मुहाॾो अटकाईंदड़ थरवासियुनि खे थर मां कढण जो कमु करे रहियूं हुयूं। अंग अखर ॾिसण सां ईअं पियो लॻे त थर जी इमदाद जे नाले ते कठे कयल रक़म थर ते ख़र्च कई वञे हा त मुल्क में हिकु नओं शहर ॾिजी वञे हा। ऐं वरी ॿिए पासे थर जे घर जा जेतिरा अंग अखर NGOs कठा कया हुआ जे सरकारी इदारनि वटि हुजनि हा त शायदि सरकार खे पंहिंजी नाअहलीअ जी ख़बर पइजी वञे हा। ख़बर न पई पयमि त कठा कयल अंग अखर ऐं ख़र्च कयल रक़म मां फ़ाइदो केरु पियो वठे। मूंखे थर में कुझु ॾींहं गुज़ारे उहो अहसासु थियो त हेतिरा साल आउं जिन माण्हुनि अॻियां पंहिंजी कामयाबीअ जा राग ॻाईंदो रहियुसि उन्हनि में त को फ़र्क़ु न पवणो हो। पर ॿिए पासे जे आउं हिते जे माण्हुनि में रही करे उन्हनि जी महिनत ऐं इरादनि में पंहिंजी कामयाबी जे किस्सनि सां रूह फूकियां हा त शायदि केतिरा ई मूं जहिड़ा ॿिया बि पैदा थियो पवनि हा। जॾहिं खां आउं थर खां थी आयो हुउसि त मूं उहो सम्झी वरितो हो त अक्सर NGOs जो थर लाइ कमु करण जो तरीक़ो ग़लति आहे। उहे सभु उन शख़्स वांगुरु आहिनि जेको किनारे ते बीही ॿुॾंदड़ माण्हुनि जा फ़ोटो कढी Facebook ते त लॻाए थो, पर हथु वधाए उन्हनि खे किनारे ते नथो पहुचाए। उन करे मुंहिंजी सेमिनारनि में तक़रीरुनि करण तां सफ़ा दिलि खॼणु लॻी हुई। मूं हिकु दफ़ो वरी हाल में वेठल माण्हुनि ॾांहुं नज़र फेराई। को बि शख़्स अहिड़ो नज़र न आयो जंहिं ते मुंहिंजी तक़रीर जो को असरु पवण वारो हो। हाल में जज़्बाती तक़रीरुनि जा आवाज़ गूंजी रहिया हुआ। तक़रीरुनि में लफ़्ज़नि खां वधीक रड़ियुनि सां जज़्बात भरण जी कोशिशि कई पई वञे।
आउं स्टेज ते वेठे पंहिंजी रटियल तक़रीर बि विसारण लॻुसि। ईअं लॻे पियो त जुमिला मूंखां हथु छॾाए पंहिंजे असली माॻ ॾांहुं वञण जी कोशिशि करे रहिया हुजनि। मुंहिंजो वारो अचण वारो हो। सम्झ में न पियो आयमि त आउं स्टेज ते बीह छा ॻाल्हाईंदुसि। मुंहिंजी आतम कहाणी, मुंहिंजी जिदोजहद, मुंहिंजी कामयाबी हिते वेठल माण्हुनि जे लाइ त अमली नमूनो आहे ई, न त पोइ छो आउं हिननि खे वेठे हर दफ़े पंहिंजा दास्तान ॿुधायां। मूं सम्झी वरितो हो त हिते NGO सिर्फ़ु ज़ख़्म ॾेखारण जो कमु पई करे, उन ते मरहम रखण जो न। आख़िरकार मूंखे स्टेज ते घुराइण लाइ मुंहिंजी तारीफ़ जा बंद ॿधा विया। हाल में वेठल माण्हुनि में मुंहिंजी कहाणी, मुंहिंजे वाता ॿुधण जो शौक़ु अञा बि वधीक जागी पियो। सभु नज़रूं मूंखे तकण लॻियूं। मूं हिकु दफ़ो ॿीहर हाल में नज़र फेराए सॼो हाल मुंहिंजे असुल मुखातबनि खां ख़ाली हो। मूं ॼाणे वरितो हो त थर जी हाल ते जेको असरु थियणो हो उहो मूंसां ऐं मुंहिंजे थर सां लाॻापे सां, पर वेही खोखिलनि तक़रीरनि करण सां न। मूंखे तक़रीर लाइ घुरायो वियो। आउं पंहिंजी कुर्सीअ तां उथियुसि। घणी कोशिशि कयमि त डाइस तां वधां, पर क़दमनि साथ न ॾिनो। मुंहिंजा क़दम पंहिंजे लेखे मूंखे हाल खां ॿाहिरि वठी विया। मूंखे ईअं लॻो त ॼण मूंखे सॼो हाल में लॻल स्टेज तां न, पर थर जी ततल रेगिस्तान मां थियो हुजे। मूं ॼाणे वरितो त मुंहिंजी तक़रीर जा मुखातिब हाल में वेठल शहर जा अमीर न, पर थर में वेठल मुंहिंजा ग़रीब मारूड़ा आहिनि। अॼु जो प्रोग्राम पंहिंजी पुॼाणीअ ते पहुतो। ईंदड़ हफ़्ते नए कालम, नई मुख़्तसिर कहाणी ऐं साॻे ॼाण जे भाङे सां गॾु अव्हांजी ख़िदमत में हाज़िर थींदासीं। पंहिंजा पैगाम, राय ऐं सजेशन्स ॾियण लाइ असांजी ईमेल एड्रेस info@radiovoiceofsin.com ते उमाण न विसारींदा। ईंदड़ हफ़्ते ताईं पंहिंजे साहिब ख़ान खे ॾींदा इजाज़त। मोकिलाणी नाहे, सदाईं गॾु। अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।